बाबा साईं, इनका पहिरें जो DSP ठा लाइ ज़ोर घुरे, असां दिलवार ख़ान जो कम पूरो करे सघूं। कमाल ख़ान, मुंहिंजी पंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त दिलावर ख़ान खे जल्द खां जल्द पूरो कयूं, पर इन कम लाइ ख़ानू खे पाण सां गॾु मिलाइणो पवंदो। ख़ानू कॾहिं बि असांजो साथ न ॾींदो। कमाल ख़ान, जेकॾहिं पाण दिमाग़ जो इस्तेमालु कयोसीं त ख़ानू जहिड़ा कई पंहिंजे अॻियां पोयां फिरंदा रहंदा। पोइ ईअं कयूं था बाबा साईं त राति हली ख़ानूअ सां मिली था अचूं, संदसि थियल हमरा मथां वार जी माज़रत बि करे अचूंसि ऐं दोस्ती जो हथ बि वधायूंसि था। जेकॾहिं हू असांजे इन चक्कर में अची थो वञे त पोइ लाहियूंसि था मैदान में। कमाल ख़ान, मूंखे पक आहे त ख़ानू असांजे उछलायल यार में ज़रूरु फसंदो। पोइ हिक पासे ख़ानू ऐं उन जा दोस्त, ॿिए पासे दिलावर ख़ान ऐं रुस्तम पाणे हिक ॿिए खे रतो जाण करे छॾींदा ऐं उन खां पोइ सॼे तरह खे ख़बर पवंदी त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अम्मा परेशान न थी, अल्लाह ख़ैर कयो आहे, ख़तरो टरी वियो आहे। पर मामा, अम्मा त अञा ॻाल्हायो बि न आहे। अम्मा ॻाल्हाईंदी, सबर कर ॻाल्हाईंदी। अम्मा इहो बि सुठो थियो जो तोखे तुरत ई ख़बर पई, न त। पर मूं त ईअं सोचियो बि कोन हो त अम्मा ईअं कंदी। अम्मा मजबूरियूं पत्थर दिल माण्हूअ खे बि जोरे थियूं विझनि। पर अम्मा त उन्हनि खां मज़बूत हुई, पोइ एतिरो जल्दी हार मञे वई। इहो त मां बि सोचां पियो त अदी एतिरो जल्दी अहिड़ो कदम खणंदी। पर हाणे जेकॾहिं अदी राज़ी न थी त वरी अम्मा ईअं न करे वेही रहे। अम्मा हाणे सुणीअ खे राज़ी करणो पवंदो, हर हाल में सुणीअ खे राज़ी करणो पवंदो। ख़ानू हली अचण में नई माण्हू घटि थिए थो, नई कमज़ोर। इहा त महज़ माण्हू जी निशानी हूंदी आहे जो दर गुज़र करण में सिखे। इन करे असां पंहिंजी दिल मां सभई रंजिशूं ख़तम करे तव्हां वटि दोस्ती जो हथ वधाइण आया आहियूं। मूसा ख़ान, दिल में जेकॾहिं बोग़्ज़ हुजे न त उहा दोस्ती हली न आहे सघंदी। असां जॾहिं दिल साफ़ करे हिते पहुता आहियूं त पोइ तोखे बि ख़ानू दिल सां रंजिशूं ख़तम करणियूं पवंदियूं। इन ये सभु कुझु थियण खां पहिरियां पंहिंजे हमराह खे चओ त मुंहिंजे दोस्त दिलबर खां माफ़ी वठे। कान, माफ़ी वठण जी का बि ज़रूरत न आहे। जी भलाईअ जो कमु आहे त मां माफ़ करे छॾियोमांसि। ख़ानू ईअं सम्झ त असां ॿई धुरियूं अहिड़ी जॻह ते वेठल आहियूं जो असांजो कुल्हो कुल्हे सां मिलियल आहे। जेकॾहिं असां हिक ॿिए जे लाइ खॾूं खोटींदा रहंदासीं त न असां सुकून सां रही सघंदासीं ऐं न वरी तव्हां। हा ख़ान, जेकॾहिं ही दुश्मनियूं ख़तम करे हिते हली आया आहिनि त ज़िद तां लही माफ़ करण में तव्हां मथां फर्ज़ बणिजे थो। ॾिस ख़ानू, जेकॾहिं ॻाल्हियूं कंदासीं त पोइ तव्हां मुंहिंजा ॾोही निकिरंदा, पर मां ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। मूसा ख़ान, जेकॾहिं तव्हां सभु कुझु विसारे आया आहियो त इहो तव्हां सां ख़ान जो वाइदो आहे त अॼु खां पोइ मूं तरफ़ां का बि अॻिराई न थींदी। सिर्फ़ु अॻिराई करणु ऐं पाण खे रोके वेहण लाइ तव्हां वटि असां न आया आहियूं। असां त तव्हां ॾांहुं दोस्ती जो हथ वधाइण आया आहियूं, जीअं औखे सौखे हिक ॿिए खे कमु अची सघूं। ठीकु आहे कमाल ख़ान, जेकॾहिं तव्हां मथां कॾहिं बि मुसीबत अचे
असां के याद जरूर कजो। असां कंध कोन कढाईंदासीं। हाँ ओखे वक्त अचण खां पहिरियां ई खानू असां तोखे पंहिंजे बंगले ते अचण जी दावत ॾियण आया आहियूं। सुभाणे राति असां पंहिंजे बंगले ते तव्हांजो इंतज़ारु कंदासीं ऐं उमेद आहे त तव्हां पंहिंजी पूरी संगत सां गॾु अची वेंदव। ठीकु आहे, असां पोइ अची वेंदासीं। पोइ हाणे असांखे इजाज़त। यारो यार चङो ख़ान महमूद ख़ान, कमाल ख़ान असांजो पुराणो माण्हू आहे बाबा, हिन सां सुठा तालुकात रहिया। हाँ कमाल ख़ान, उन वक़्तु अञा तूं हुन जुए में न हुए, पढ़ण में कराची। चङो बाबा, हलो लेके बा हलो यारो यार बाबा साईं, इहो बि सुठो थियो ख़ान जो हिक तरफ़ खां खुटको लथो। अल्लाह से खैर कयो आहे, कुछ भी नाहे थियो। चाची गलती मुंहिंजी आहे। जेकॾहिं अम्मा खे कुझु थियो त सॼी ज़िंदगी मां पाण खे माफ़ न कंदसि। पुट तुंहिंजी का बि ग़लती नाहे, हू वॾी आहे न, सोचण त उन खे खपे। ख़ुदा त ख़ैर कयो आहे, जेकॾहिं कुझु थी पए सा त तव्हांजो छा थिए हा। इहो बि न सोचियसि त मुंहिंजे पोयां 2 न्याणियूं आहिनि, मूंखां पोइ उन्हनि जो छा थींदो, कंहिंजे आसरे थी छॾियो वञनि। चाची दुआ कर त अम्मा खैरन सां घर अचे, खैरन सां अची वेंदी मुंहिंजी अम्मा, अलाह कंदो खैरन सां अची वेंदी, तूं परेशान न थी। चाची ईअं नथो थी सघे त असां हली अम्मा सां मिली अचूं। हींअर न। छो चाची, हींअर छो न? हींअर सवारी कान मिलंदी, राति थी वई आहे न, हींअर किथे हली धिका खाईंदुसीं। अलाह ख़ैर कंदो, सुबुह साजर सिज उभरण सां ई हलियो हलंदीसीं। चाची मूं त सोचियो बि न हुयो त थोड़ी ॻाल्हि ते अम्मा ज़हर पीअंदी ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी छॾींदी। इन ॻाल्हि त मूंखे बि सोचण ते मजबूर कयो आहे न त ख़ैरा जहिड़ी दिलेर औरत एतिरी ॻाल्हि ते ज़हर पी पंहिंजो पाण खे मारींदी ईअं। बाबा खां पोइ अम्मा कमज़ोर बणिजी वई आहे। अम्मा जो सहारो बणजण जे बजाए असां वितर ज़िद में अची वयूंसीं। परेशान न थी, केॾी राति थी वई आहे, हाणे सुम्ही पओ। जीअं सुबुह थींदी न पाण ॿई हलंदासीं ख़ैरा वटि। ॾिस त मां केॾी जुठ थी कयांसि, शाबाश मुंहिंजी थी। ख़ान मूंखे मूसा खान सम्झ में न आयो त एतिरो जल्दी दोस्ती जो हथ असां तरफ़ वधाईंदो। दिलावर खान जे दुश्मनी मूसा खान खे कमज़ोर करे थो। इन लाइ मूसा खान असांजे मदद वठण जे चकर में आहे। कुझु बि हुजे ख़ान, कुझु बि हुजे, पोइ बि तुंहिंजो भलो थियो। हाँ ख़ान, हाणे रिश्ते घुरण लाइ कुझु आसानी थी वई अथई। पहिरियां हाकिम खान जो सिर खणणो पवंदो, उन खां पोइ पंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि छेड़ींदुसि। मूसा खान त हाकिम खान खे पाण ई कोराए छॾींदो, इन लाइ असांखे पंहिंजा कारतूस ज़ाया करणु न पवंदा। ख़ान चए जाई थो अकबर, मूसा खान त चङनि हलनि खे क़ब्र भेड़ो करे छॾियो, पोइ हुन जे अॻियां हाकिम खान त कुझु बि न आहे। जेकॾहिं दिलावर खान जे जड़ में तव्हांखे लाइणु चाहे थो त पोइ छा सोचियो अथव? एतिरो सस्तो बि न आहे अकबर, मूसा खान जे इशारनि ते नचणु शुरू कयो। सिर्फ़ मूसा खान तरफ़ दोस्ती जो हथ वधायो आहे। जेकॾहिं मूसा खान संग ॾेई मूंखे पंहिंजो कयई त तार दरिया में बि घिड़ंदे देर न कंदुसि। सकीना ऐं सोढो मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। जीअं उन्हनि खे मौक़ो मिलंदो मूंखे मारे विझंदा।
उन खां पहिरियां जो सकीना ऐं सोढो मूंखे ख़तमु कनि, जेका बि असल हक़ीक़त आहे उहा साईं वॾे खे ॿुधाए छॾियां। सकीना ऐं सोढे जे हथां नाहक मरण खां बहितर आहे त को नेकीअ जो कमु कंदी मरां। जेको ॾोह कयो आहे उन जो कफ़ारो बि अदा कयो वञा। हा हा, मूंखे समूरी हक़ीक़त साईं वॾे खे ॿुधाइणु घुरिजे। उन खां पहिरियां जो इहा नांगण हिन हवेलीअ जे खाधे में ज़हर मिलाए छॾे ऐं हिन हवेलीअ खे कब्रिस्तान जो रूप ॾेई छॾे। जेको सच आहे उहो ई साईं वॾे खे ॿुधायां। मूंखे भले साईं वॾो मारे छॾे, पर उन खां पहिरियां इन नांगण जी मुंडी चिथराए छॾियां। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। जने चओ हिन छोरीअ सोड़ीअ खे मुंहिंजे अखियुनि टरी वञे मुंहिंजे अखियुनि। बस खैरी बस, एॾी कावड़ कबी आहे छा? मां सॼी ज़िंदगी हाणे इन छोरीअ जो मुंहुं ॾिसणु नथी चाहियां। हीअ हाणे एतिरे क़ाबिल थी वई आहे जो पंहिंजे ज़िंदगीअ जा फ़ैसिला बि करे सघे थी, पाण कमाए सघे थी, पाण रही सघे थी। हिनखे हाणे माउ जी काड़ न रही आहे। चएसि त टरी वञे मुंहिंजी अखियुनि। औलाद सां एॾी कावड़ चङी न हूंदी, न करे एॾी कावड़। हाणे जनी तूं मुंहिंजे छोरनि मुंहिंजे विच में न अचो, तूं विच में न अचो। छो न विच में अचां? जेकॾहिं ही तुंहिंजूं न्याणियूं आहिनि न त मुंहिंजूं कुझु बि न लॻनि। अम्मा तूं मूंसां घणो न ॻाल्हाए, घणो मूंसां डरी वञ, न त मां ॿीहर ज़हर पीअण में देरि न कंदसि। अम्मा छा आख़िरी चकर तूं मूंखे माफ़ न कंदीअ? अॼु खां पोइ तूं जेको कुझु मूंखे चवंदीअ मां उहो मञींदसि। तुंहिंजो हर फ़ैसिलो मां क़बूल कंदसि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अम्मा मां औलाद जी दुश्मन नाहे थींदी। मां जेको बि कुझु सोचां थी उन में तव्हांजी भलाई आहे। जेको बि कुझु कयां थी तव्हांजे भलाईअ जे लाइ ई कयां थी। अम्मा तो वधीक माफ़ कयो। ॿुधाए खैरी, ॾिस आइंदा त वरी हीअं न कंदीअ न? अम्मा ॿुधा मूंखे माफ़ कयई। खैरा वारी तोखे माफ़ न कंदसि त काॾे वेंदसि, पर एतिरो यादि रखजांइ सुणी त मुंहिंजे हर फ़ैसिले में तुंहिंजी चङाई हूंदी। किथे ये भला असांजो राज त ज़ाहिर न कंदी? साईं बाबा चो बाबा। दिलावर मां तोखे सोढे या सोनीअ जे निकाह जे लाइ चयो, इन बारे में तुंहिंजी छा सलाह आहे? अॼु सभु हिकु जॻह ते मौजूद आहियूं। इहो त नेकीअ जो कमु आहे। सोढा तुंहिंजो छा इरादो आहे? बाबा साईं मां तव्हां जे करे ज़हर जो ढुक बि भरे ॾींदुसि। पर इहो ढुक तोखे नसीब न थींदो। छो अम्मा, छा ॻाल्हि आहे? साईं मुंहिंजे पेट में हाकिम ख़ान जो ॿारु आहे ऐं मां चाहियां थी त मां हुनखे जनमु ॾियां। इहो छा थी चवे? हिन हवेली जो रेसियाणी खां पोइ केर बि वारिस कोन्हे ऐं मां चाहियां थी त मां हिन हवेली खे वारिस ॾियां।
छोरी तुझी इहा मजाल जो तू एक हरामजादे के इन हवेली जो वारिस पे चवे ना न सकीना न न दिलावर न माखे न रोक मां हिन कमीनीअ जी मुंडी मरोड़ी तमाजू बस हाणे बस सकीना घणो थियो अदी त हक़ ते आहे तव्हां बि अदी खे था दबायो सोढा तू पंहिंजी ज़बान बंद रख तू केर थी तूं असां ज़ाल मुड़ुसनि जे विच में टपो ॾियण वारो तुंहिंजी ज़ाल मुंहिंजी भेण आहे भेण बस न अॻ में जो मां पंहिंजा होश हवास विञाए वेई रहां निकिरी वञ तो इन छोरीअ जे करे मूंखे तूं कमरे को ॿाहिरि थो कढे हाणे मां ॾिसां थी त इहा छोरी हिन हवेली में कीअं थी रहे हवेलीअ में केरु रहे थो केरु नथो रहे इहो फ़ैसिलो ॾियण वारी तूं केरु थींदी आहीं अदी लॻे थो त हिन वक़्तु दिलावर होश में न आहे तव्हां अचो अचो चाची केरा जी कावड़ साहब सजी बूते सो पे यम यम करे छा ॻाल्हि आहे सोढा दिलावर खान जो मथो ख़राब थी वियो हाकिम खान सां ठाव करण थो सोचे हाकिम खान के माफ़ कर तू चाहे हादी हा दिलावर खान सोनी ऐं हाकिम खान जी शादी सोनी सद को वने सद को सोडा खामोश छोती में हल छोरी हल मां चवे थी पंहिंजे कमरे वञ मां त वञा थी रे सियाणी मां त वञा थी पर हिकड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो त हिन हवेली मां हाणे तव्हांजे तरे कढण जा ॾींहं अची विया आहिनि केर तू हवेली में रहे केर तू हवेली में तड़जे या तमाम जल्द खबर पइजी वेंदी जल्द इन खां पहिरां जो मां तोखे धिका ॾेई कढां पंहिंजे कमरे में हली वञ पंहिंजे कमरे में तू न सोढा तू न हिन हवेली में जेतिरी तुंहिंजी हैसियत आहे न उतरी मुंहिंजी हैसियत आहे सनी सोढा बस कर तक किथे या बां किथे खोल कढी विझाएं हलिया छोकरी थे हथ खण हलिया मां तव्हां तोखे पंहिंजे कमरे में छॾे छा हलिया मां जी दी अॼुकल्ह हिन कुराड़े उठ जो प्यार हिन छोरीअ सां कुझु वधी न वियो अधी किथे ईअं न थिए त असां जंहिं छोरीअ खे हितां तड़े कढणु चाहियूं था इहा ई छोरी न हवेलीअ जी राजधानी बणिजी असांखे न तड़े कढे न सोढा न अञा रईस हाणे सकीना जीअरी आहे जीअरी जे दिलावर खान मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे ऐं हाकिम खान खे राज़ी करे हिन हवेली में वठी थो अचे न ऐं उन्हीअ जी शादी सोनीअ सां करण जा ख़्वाब थो ॾिसे नी त दिलावर खान जे खीर में ज़हर मिलाए ऐं उनखे न प्यारियो त मुंहिंजो नालो बि रईस हाणे सकीना नाहे सकीना कसम नूर भटारे जो दी तो त मुझे दिल जी गाल कई आहे दिल जी जेकरे तुझो भी मकसद आहे ना वो मुखे तू इजाजत दे ॾिस त सोढो कीअं थो भंग में रंग मिलाए रंग